बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो उन रब करीम जे नाले सां जेको निहायत ई महिरबान ऐं ॿाझारो आहे। प्यारा दोस्तो, ज़िंदगी इम्तिहाननि सां भरियल आहे, पर यादि रखो त हर इम्तिहान इंसान खे मज़बूत बणाइण लाइ ईंदो आहे। जेको माण्हू मुश्किलातुनि खां डिॼे थो उहो अॻिते नथो वधी सघे, ऐं जेको मुश्किलातुनि खे चैलेंज सम्झे थो उहो ई कामयाबी हासिलु करे थो। प्यारा दोस्तो, महिनत कॾहिं बि ज़ाया न थी वञे। शायदि अॼु नतीजो नज़र न अचे, पर सुभाणे उहो ई महिनत अव्हां जी सुञाणप बणिजंदी। हौसलो रखो, पाण ते यकीन रखो, छो त पाण ते यकीन खां सवाइ का बि मंज़िल हासिलु नथी थी सघे। प्यारा दोस्तो, नाकामीअ खे पंहिंजो दुश्मन न सम्झो, पर उन खे उस्ताद बणायो। हर नाकामी अव्हां खे नओं सबक़ सेखारे थी। जेको सिखंदो रहे थो उहो ई अॻिते वधंदो रहे थो। यादि रखो, वक़्तु कंहिंजो इंतज़ारु नथो करे। अॼु जो कमु अॼु ई करे छॾियो, छो त सुभाणे शायदि मौक़ो न मिले। पंहिंजे ख़्वाबनि खे ज़िंदा रखो, छो त ख़्वाब ई इंसान खे जीअण जो हौसलो ॾियनि था। आख़िर में एतिरो ज़रूरु चवंदुसि त उथी बीहो, अॻिते वधो ऐं पंहिंजी महिनत सां पंहिंजी तक़दीर पाण ठाहियो। कामयाबी अव्हां जे इंतज़ार में आहे। आख़िर में महिनत, हौसलो ऐं कामयाबी जे हवाले सां शाइरी पेश करियां थो। महिनत जो रस्तो कॾहिं सवलो न हूंदो, महिनत जो रस्तो कॾहिं सवलो न हूंदो, पर मंज़िल ताईं पहुचण जो उहो ई ज़रियो हूंदो। हौसलो जंहिं वटि हुजे सो हार नथो मञे, हौसलो जंहिं वटि हुजे सो हार नथो मञे। कामयाबी पाण अचे उन जे चौधारी बीहे। पसीना जन जा तक़दीर लिखनि था, पसीना जन जा तक़दीर लिखनि था, उहे माण्हू तारीख़ में सुञाता वञनि था। जे महिनत सां हलियो त नसीब बि साथ ॾींदो, जे महिनत सां हलियो त नसीब बि साथ ॾींदो। कामयाबी आख़िरकार दर ते दस्तक ॾींदो।